नादरीन असां घोसपुर वारे इलाइक़े में आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। घोसपुर के कच्चे में रहंदड़ जागीरानी गैंग ऐं सब्ज़ोई गैंग जे ॾोहारनि विच में गुज़िरियल 8 सालनि खां हलंदड़ खूनी तकरारनि जो जिरगो ॻोठ राणो जागीरानी में थी गुज़रियो। जिरगे में टकर सब्ज़ोई वारी धुर मथां 92 लख ॾंड ऐं जागीरानी धुर मथां 46 लख ॾंड विझी धुरनि खे खीर खंड कयो वियो। मिलियल ॼाण मूजिबि दुरानी मार के कच्चे वारे इलाइक़े में सब्ज़ोई गैंग ऐं जागीरानी गैंग जे ॾोहारनि विच में गुज़िरियल 8 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो इलाइक़े जे ॾोहारनि मूसो लोलई, याकूब तेगाणी, बेलो तेगाणी ऐं पंजल सुंदराणी जे सरपंच हेठि कच्चे जे आदम टिबो वारे इलाइक़े जे ॻोठ राणे जागीरानी में कयो वियो। जिरगे में तरह जे केतिरनि ई ॾोहारनि तोड़े बिरादरनि जे चङनि मुड़सनि वॾी तइदाद में शिरकत कई। जिरगे ॾिनल फतवा मूजिबि सब्ज़ोई बिरादरी ते जागीरानी बिरादरी जा 6 खून साबित थिया ऐं सब्ज़ोइनि जा जागीरानी धुर ते 3 खून साबित थिया। खूननि खे खूननि में पाड़े बक़ाया 3 जागीराननि जे फ़ी खून जी बाह 12 लख मुक़ररु करे ज़ख़्मियुनि वग़ैरह जो ॾंड मिलाए सब्ज़ोइनि ते 45 लख ॾंड रखियो वियो, जंहिंमां 1 लख मौक़े ते सब्ज़ोइनि ॾिनो ऐं बक़ाया रक़म हर एक 2 महीननि खां पोइ 11 लख जागीरानी बिरादरी जे इनाम याफ़्ता ॾोहारी जीअं जागीरानी खे अदा कया वेंदा। फ़ैसिले जी फतवा बाद धुरनि खे पाण में भाकुर पाराए खीर खंड कयो ऐं ख़ुशी में मिठाई विराई वई। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।